नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मिठी में ख़बर ॾींदा हलूं त मिठी में थर एजुकेशन अलायंस ऐं ज़िले इंतिज़ामिया तालीम खाते ऐं समाजी इदारे जे ताउन सां 2 ॾींहंनि जो थर साइंस फेस्टिवल 26 ऐं 27 मार्च ते थियो। इन हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो मिठी में अवामी न्यूज़ जो रिपोर्टर सद्दाम बजीर। मिठी में थर एजुकेशन अलायंस ऐं ज़िले इंतिज़ामिया तालीम खाते ऐं समाजी इदारनि जे ताउन सां 2 ॾींहंनि जो थर साइंस फेस्टिवल 26 ऐं 27 मार्च ते थींदो। थर कल्चरल कॉम्प्लेक्स मिठी में लॻंदड़ हिन मेले में थर पार्क जे सरकारी ऐं गैर सरकारी स्कूलनि जा ॿार साइंसी मॉडल ठाहे पेश कंदा। थर फेस्टिवल में ॿियनि साइंस ते कमु कंदड़ इदारा बि शिरकत कंदा। फेस्टिवल में साइंसी मॉडल सां गॾु तइलीमी समाजी माहिर मुख़्तलिफ़ मौज़ुअनि ते, जंहिंमें कोरोना वायरस जो तइलीम ते असर, साइंसी तइलीम खे आम करण ऐं छोकिरियुनि खे तइलीम हासिल करण में ईंदड़ ॾुखियाईनि समेत ॿियनि तइलीमी मसइलनि ते माहिर पंहिंजी ख़्यालनि जो इज़हार कंदा। फेस्टिवल में मज़ाहिया सिंधी आर्ट्स असगर खोसोपूर्ण फ़न जो मुज़ाहिरो कंदो। हिन फेस्टिवल जो इफ़्तिताह डिप्टी कमिश्नर थर पार्कर मोहम्मद नवाज़ सोहो ऐं ॿिया ज़िले ऑफिसर कंदा, जॾहिं थर जा टून नुमाइंदा बि शिरकत करे ॿारनि जी हिम्मत अफ़ज़ाई कंदा। मुख़्तलिफ़ गैरल स्कूल जूं छोकिरियूं बि साइंसी मॉडल पेश कंदियूं। बहितरीन मॉडल पेश कंदड़ ॿारनि में एवॉर्ड ऐं सर्टिफिकेट पिणु ॾिना वेंदा। थर एजुकेशन अलायंस जे कोआर्डिनेटर सारंग राम फेस्टिवल जे बारे में ॻाल्हाईंदे चयो त हिन जो मक़सदु ॿारनि में साइंस जी तइलीम में दिलचस्पी ऐं छोकिरियुनि जी तइलीम खे अॻिते आणणु आहे। हुन लाइ थर जे तमामु हाई स्कूलनि जे ॿारनि खे शिरकत लाइ चयो आहे ऐं ॿियनि साइंसी इदारनि मां बि ॿारनि खे मालूमात मिलंदी। फेस्टिवल जी तयारी मुकमल कई वई आहे ऐं शेड्यूल बि जारी कयो वियो आहे, जंहिं मुताबिक़ फेस्टिवल थींदो। रिपोर्ट और सद्दाम बजीर, अवामी न्यूज़ HD, थर पार्कर। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विज़िट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।